सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। फ़ज़ाए बदर पैदा कर, फरिश्ते तेरी नुसरत को उतर सकते हैं गिरदों से, कतार अंदर कतार अब भी। जंग बदर रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हिजरत खां पोइ पाण जेका मके खां मदीने जी तरफ़ हिजरत फरमायनि, उतां ई इस्लामी साल हिजरीअ जी शुरूआत थी। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं मदीने तय्यबा में तशरीफ़ फरमा थिया त पोयां जेको माहौल हुयो मके जो, उहो सरगर्म थी वियो रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मदीने तय्यबा में संदन क़ाइमु कयल रियासत मदीना जी हुकूमत खे तहस नहस करण जे लाइ। पाण पैगाम कहिड़ो खणी आया हुआ? कूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहून। इक़रार कयो त माबूद सिर्फ़ हिकिड़ो आहे, उन जो को बि शरीक न आहे, न उन जी ज़ात में न उन जी सिफ़ात में। कामयाबी इन हिक नुक़्ते में आहे, मन कान युरीदुल इज़्ज़त फलिल्लाहिल इज़्ज़त जमीआ। इंसानियत खे जेकॾहिं इज़्ज़त मतलूब आहे, जेकॾहिं ख़ुददाराना ज़िंदगीअ जी रविश मतलूब आहे, जेकॾहिं ख़ुदी ऐं ख़ुदि आगहीअ जी मारिफत माण्हूअ खे घुरिजे थी, त पोइ तमामु ज़रूरी आहे त उहो शख़्स एतिराफ़ करे दिलि जे हुज़ूर सां, पंहिंजी ज़ुबान सां ला इलाहा इल्लल्लाह, इहो तौहीद जो दर्जो आहे। मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहो रिसालत जो दर्जो आहे। जॾहिं असां पैगम्बर इस्लाम जो तसवुर ज़हन में आणियूं था त पाकीज़गी हिकु फितरी अमल आहे, छो त उन्हनि जो किरदारु एतिरो बेदाग़ आहे जो इस्लाम जे दुश्मननि, इंसानियत जे दुश्मननि जॾहिं उन बेदाग़ किरदार में दाग़ ॻोल्हण जी कोशिशि कई आहे त हू या त सरापा पाण दाग़ बणिजी विया आहिनि, या त जेकॾहिं हू सलीमुल फितरत आहिनि ऐं दाग़ ॻोल्हींदे ॻोल्हींदे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी बेदाग़ ज़िंदगीअ खां हू मुतासिर थी विया आहिनि त उन्हनि ख़ुदि एतिराफ़ कयो आहे, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूल। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहो जेको पंहिंजी रिसालत जो पैगाम खणी आया आहिनि, उन पैगाम में सभ खां अव्वल इंसानियत जे आज़ादीअ जी ॻाल्हि आहे, सभ खां अव्वल इंसानियत जे ख़ुशहालीअ जी ॻाल्हि आहे, समाज जी निजात, वेगाणप खे तड़े कढणु ऐं हिकु आम सरगर्मी ज़िंदगीअ जी, जंहिंमें हर इंसान आसूदगीअ सां, अमुन सां ऐं आफ़ियत सां ऐं सलामतीअ सां जी सघे। तव्हां ॾिसो क़ुर पाक जी सूरतुल कुरैश जा जेके आख़िरी अल्फाज़ आहिनि, अल्लज़ी अतअमहुम मिन जूअ व आमनहुम मिन ख़ौफ। कुरैश जी सोसाइटीअ जा इहे तमामु ॿ अहम तरीन मसइला हुया। हिकु त उहो माहौल ख़ौफ़ में वकोड़जी चुको हो, ऐं ॿियो बुख ऐं बदहाली इन हद ताईं क़ाइमु थी चुकी हुई जो ॻच फैमिलियूं जेके पंहिंजे मूड़ीअ खे व्याज ते माण्हुनि खे ॾेई ऐं उन्हनि खे पंहिंजे शिकंजे में जकड़े रखंदा हुआ
ऐं उन्हनि खे ग़ुलाम बणाए रखंदा, जंहिंजे करे बदहाली ॾींहों ॾींहुं वधंदी पई वई। कुरैश फैमिली जेका आहे, कुरैश रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे जद अमजद जो हिकिड़ो लक़ब आहे। सिलसिला नसब अबुल अंबिया सैयदना हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम सां उन्हनि जो ॻंढिजे थो। याने कुरैश जी जेका बि फैमिली हुई, उन फैमिलीअ जा जेके बि चङा मुड़ुस हुया, जिन वटि सयादत हुई, सरदारी हुई, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि उन ई फैमिलीअ जो, उन ई कुटुंब जो, उन ई ख़ानदान जो हिकिड़ो हिसो हुया। हुननि शख़्सनि पंहिंजे रोज़गार जो जेको डगर ठाहियो हो, उन जो सॼो दारो मदार मुफ़्तख़ोरीअ ते हो। इहो अलमियो असां वटि तमामु गहराईअ सां पंहिंजूं पाड़ूं खोड़े चुको आहे। अॼु बि मसइलो पुराणो आहे, पर अॼु बि उन जूं पाड़ूं अञा ताईं पाताल में खुतल आहिनि। त जेके बि होली फैमिलीज़ पाण खे सॾाइनि थियूं, जेके बि शख़्स पंहिंजो पाण खे समाज जो हिकिड़ो मोतबर ख़ानदान था सम्झनि, उहे माण्हू बजाए महिनत करण जे रोज़गार जो रस्तो अहिड़ो था ॻोल्हनि जेको सॼो जो सॼो बोझ बणिजी माण्हुनि जे मथां सथिजी थो वञे। हू का बि महिनत नथा कनि, हू का बि ज़िंदगीअ में जाखोड़ नथा कनि, हू पंहिंजे रिज़्क जो सिस्टम अहिड़ो था ठाहिनि जंहिंमें बेतहाशा दौलत, अणकथ पैसा हुननि माण्हुनि जे झोलीअ में अची था पवनि। इहो सांग सॼो मुसीबत इहा आहे त तक़दुस जे आड़ में थो रचिजे। तक़दुस जा इहे पासा जेके निज मसनूई आहिनि, तक़दुस जा इहे पासा जेके निज ड्रामेबाज़ी आहिनि, तक़दुस जा इहे पासा जेके निज ठगी आहिनि, दजल ऐं फ़रेब आहिनि, तॾहिं बि हुया। उन्हनि शख़्सनि वटि ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जॾहिं माल अचे थो त माल जॾहिं हिकु उनजो जॾहिं चरखो फिरे थो ऐं उहो उन चरखो नार वांगुरु फिरे थो, नार जे जेका गिलासनि में पाणी पवे थो, उहो पाणी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु ई डगर में हली, हिकु ई दायरे में गॾु थो थिए, त उहो उनजो वहकिरो उन जे मर्ज़ीअ सां थींदो, जंहिं उन ते ज़ाब्तो हूंदो। मां छाकाणि त अॼु 17 रमज़ान जी सहरी आहे, 17 रमज़ान ते जंग बदर जो जेको मार्को पेश आयो आहे ऐं जेको कौल फ़ैसल साबिल थियो आहे इस्लाम ऐं कुफ़र जे दरमियान, जेको फ़ैसिलाइतो अमुर साबित थियो आहे, जेको फ़ैसिलाइती ॻाल्हि साबित थियो आहे इस्लाम ऐं कुफ़र जे विच में हिकु संधो क़ाइमु करण जे लाइ, त उनजो पस मंज़र पे मूं अर्ज़ु कयो। सन 2 हिजरीअ में जेका जंग बदर वाक़े थी, उहा जंग आख़िर छो वाक़े थी? रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कहिड़ो पैगाम खणी आया हुआ, जंहिं पैगाम में एतिरी जान हुई जो उन समाज जा सरदार मछिरजी पिया ऐं इन हद ताईं मछिरजी पिया जो हू बेकाबू थी विया। बेकाबू थियण खां पोइ पहिरियों हुननि रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे लाइ मके पाक में मसइला पैदा कया ऐं उन्हनि मसइलनि खे इन हद ताईं उन्हनि फहिलाउ ॾिनो जो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे पंहिंजनि साथियुनि खे हिजरत करे वञण जो हुकुम ॾियणो पियो। मन कान हिजरतहू इलल्लाहि व रसूलिही फहिजरतहू इलल्लाहि व रसूलिही। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेको हिजरत जो मक़ाम बयानु फ़रमायो त जेको अल्लाह ऐं रसूल जे अज़ीम मक़सदनि खे पाए तकमील पहुचाइण जे लाइ पंहिंजा माग, पंहिंजा अबाणा कख छॾे हिजरत करे पंहिंजो को ॿियो देश थो वसाए, त उन माण्हूअ जी हिजरत अल्लाह जी महबूब अदा वांगुरु हिकिड़ी पसंदीदा शइ आहे, जंहिंजे एवज़े में उन शख़्स खे परवरदिगार आलम जो रज़ामंदो थो नसीब थिए। ला इलाहा इल्लल्लाह जे पस मंज़र में जेके उतां जे उन होली फैमिलीअ जूं, जेका फैमिली पाण खे मुक़दस पई सम्झे,
उन्हनि जूं निंडरूं छो फिटियूं? इन जे करे त मूं अर्ज़ु कयो त उहे शख़्स माण्हुनि जो माल पंहिंजे शिकंजे में आणे हड़प करे ऐं व्याज जे कारोबार खे फ़रोग़ ॾेई चुका। हाणे व्याज हिकु अहिड़ी नहूसत आहे, व्याज हिकु अहिड़ी ख़बासत आहे जंहिंजो डगर जॾहिं हलंदो आहे त उन में पीढ़बो रुॻो उहो आहे जेको व्याज ते मूड़ी वठंदो आहे। जेको व्याज ते मूड़ी ॾींदो आहे, को व्याज वठण वारो मुड़ुसु माण्हू हुजे, उनखे ॾींहं जा तारा ॾेखारे ऐं पैसा खाई वञेसि त उहा ॿी ॻाल्हि आहे। न त व्याज ॾींदड़ जेको आहे, व्याज भरींदड़ खे तक़रीबन व्याज भरींदड़ जे लाइ ताड़ियो वेंदो आहे त उहो कमज़ोर हुजे, या उनखे पंहिंजा अहिड़ा स्टाम्प पेपर वग़ैरह उन खां लिखाया वेंदा आहिनि, या उन जो को ज़ेवर वग़ैरह या का उन जी जाइदाद जा काग़ज़ात पाण वटि महफ़ूज़ कया वेंदा आहिनि त जीअं हू होॾां हड़प करण जी हरकत करे त उन जी जाइदाद ज़ब्त कजे या उन जा ज़ेवरात ज़ब्त कजनि। इहो हरबो आहे हिकिड़ो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, सिधो सो इंसान दुश्मन हरबो आहे। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन समाज में तौहीद जे ज़रिए जेको इंसानियत जे ख़ुशहाली ऐं आज़ादीअ जो पैगाम खणी आया, ख़ुशहाली ऐं इंसान जे आज़ादीअ में रुकावट बणजंदड़ जेके अंसर हुया, उहे हुया रुअसाए मक्का, मके जा चङा मुड़ुस, मके जा रईस, मके जा भोतार। उन्हनि माण्हुनि जी निंड छाकाणि जो फिटी चुकी हुई, इन जे करे जो ला इलाहा इल्लल्लाह जो जॾहिं पैगाम अची वियो त ला इलाहा इल्लल्लाह जे पैगाम में इंसानियत जे लाइ आज़ादीअ जी बिशारत हुई, इंसानियत जे लाइ ख़ुशहालीअ जी बिशारत हुई, इंसानियत जे लाइ अमुन ऐं आफ़ियत जी बिशारत हुई। त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो जेको बुनियादी हदफ़ हुयो, उहो हदफ़ इहो हो त समाज मां जेके बि नासूर आहिनि उहे ख़तमु कजनि। हाणे इहा पैगम्बरी तहरीक आहे। पैगम्बरी तहरीक में इंसानियत जे आज़ादीअ जो जेको अवलीन अंसर आहे, उहो ॾिसो उन जो कैनवास केॾो वसी आहे, ऐं उन में उन पैगाम में आफ़ाक़ी तालीमात जो अमल दख़ल आहे, ऐं आफ़ाक़ तां जेका वहीअ जे सूरत में तालीम अचे थी, उहा ख़ुदि इन ॻाल्हि जी तक़ाज़ा थी करे त इंसानियत आज़ादु हुजे। माना कस न बाशद दर जहां मोहताज कस, कस न बाशद दर जहां मोहताज कस, नुक़्ता ए शर ए मुबीन ई अस्तो बस। त को इंसान कंहिं इंसान जो मोहताज न हुजे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेका शरीयत खणी आया आहिनि, उन शरीयत जो बसि एतिरो मक़सदु आहे। हाणे इन मक़सद जे पस मंज़र में, इन मक़सद जे तनाज़ुर में जेके इस्लामी अहकामात आहिनि, तव्हां उन्हनि जी गहराईअ में वञो, ऐं इंसानी फितरत जे मुताबिक़ आहिनि, पोइ असां में इहा अहसास कमतरी छो थी पैदा थिए त इहा छाकाणि त इस्लाम जी ॻाल्हि आहे, ऐं इस्लाम जी ॻाल्हि करण वारो जेको शख़्स आहे, उन शख़्स जे इतफ़ाक़ इहा बदकिस्मती आहे त उहो शख़्स जेको इस्लाम जी ॻाल्हि करे थो, उहो ख़ुदि असांजे हिन मौजूदा समाज में समाज जे लाइ नासूर बणिजी चुको आहे। छो त उहो शख़्स पंहिंजे महिनत सां रिज़्क़ हासिल करण जे लाइ जाखोड़ नथो करे, हणवठ नथो करे, समाज जो हिसो नथो बणिजे। हुजरे में वेठो आहे थियो जुबो पायूं, वेठो आहे थियो दिस्तार ॿधियूं, वेठो आहे थियो हथ में तस्बीह फेराईंदो, त हाणे उहो जॾहिं महिनत नथो करे त ॿ टे रुपया उनखे बि खपनि था। उन्हनि 2-3 रुपयनि जे हासिल करण जे लाइ हू जेको सांग रचाए थो, रईस या भोतार या जेके समाज जा नेगेटिव पॉलिटिशियन्स आहिनि, उहे बि अहिड़े क़िस्म सां माण्हुनि जे मथां बोझ बणिजनि था। हीउ ख़ुदि उन जो हिसो थो बणिजे, ऐं पोइ माण्हुनि खे पंहिंजे शिकंजे में जकण जे लाइ उनखे छा थो करिणो पए, इन ते पाण अचूं था नंढे ब्रेक खां पोइ। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। जी नाज़रीन, त उहे अनासिर समाज जा उहे शख़्स जेके
ज़िंदगीअ में महिनत करण खां कीॿाइनि था, जेके हणवट ऐं जाखोड़ खां कीॿाइनि था, उहे माण्हुनि जे मथां बोझ बणिजी था वञनि। हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उन्हनि खे पंहिंजी ज़िंदगीअ जे ज़रूरतुनि जे लाइ मूड़ी खपे थी, नाणो खपे थो, त पोइ उन्हनि खे ड्रामेबाज़ियूं करणियूं थियूं पवनि, उन्हनि खे अजीबो ग़रीब क़िस्म जा सांग हलाइणा था पवनि, अजीबो ग़रीब क़िस्म जो माहौल जोड़णो थो पवे, अजीबो ग़रीब क़िस्म जूं ॻाल्हियूं करण ते उहे मजबूर था थियनि। त ईअं जीअं बके जा रईस हुया, उहे उन्हनि व्याज जो हिकिड़ो सिस्टम जोड़ियो। क़ुरान शरीफ़ में जेका इहा ॻाल्हि थियल आहे त इनमल ख़म्र वल मैसिर वल अंसाब वल अज़लाम रिजसुम मिन अमल शैतान। मैसिर चइबो आहे जुआ खे, छाकाणि त जुआ जो पैसो बि बिना महिनत जे माण्हूअ खे सटे में थो मिले, इन जे करे हराम आहे। हाणे हुरमत जो जेको बुनियादी नुक़्तो आहे, का शइ हराम थिए थी, उन जे हुरमत जो बुनियादी सबबु इहो आहे त जेका शइ महिनत खां सवा माण्हूअ वटि अचे थी, उहा हराम थी थिए। त महिनत खां सवा जेका शइ खाइण हासिल करण जे लाइ, माण्हुनि जो माल तॻाइण जे लाइ जेके सांग रचाइणा था पवनि, उहे शख़्स जॾहिं इस्लाम जी ॻाल्हि था कनि त पोइ असां इन अहसास कमतरीअ में था वञूं त शायदि इस्लाम जी ॻाल्हि इहे था कनि त इन जे करे इस्लाम बि इन्हनि वांगुरु हेतिरो ई हूंदो, इस्लाम बि इन्हनि वांगुरु ई सतही क़िस्म जो हूंदो, छो त हुननि जे ज़ुबान मां ॻाल्हियुनि जो सतही थियूं निकिरनि। इस्लाम जो जेको आफ़ाक़ी पैगाम आहे उहो त हुननि जे ज़बानुनि मां निकिरे ई नथो न। इस्लाम जी जेका आज़ादीअ जी तालीम आहे, या त हू उनखां छसा आहिनि, उन्हनि खे ख़बर ई न आहे त इंसानी आज़ादीअ जी अज़मत थींदी छा आहे, या त वरी ॼाणी ॿुझी यक्तुमून अल हक़ वहुम यअलमून, लिकाइनि था हक़ खे हालांकि ॼाणनि था। अहिड़ा बि खोड़ आहिनि केतिरा शातिर जेके मेहराबनि में लिखी ऐं इंसाननि खे हक़ खां कितमान हक़ जो जुर्म कंदे माण्हुनि खे गुमराह था कनि। ख़ुदि क़ुरान पाक उन्हनि जे मथां दाहे थो, यश्तरौन बि आयाती समनन कलीला, टकनि में उहे अलाह जे आयतुनि खे विकिणनि था। मूं ॻाल्हि कई त इन्हनि माण्हुनि जे ज़ुबान मां जेको इस्लाम जो पैगाम वञे थो, त असां अहसास कमतरीअ में अची था वञूं त शायदि इस्लाम ई ईअं आहे, हालांकि ईअं न आहे। इस्लाम जो ॿियो रुख़ ॾिसो, इस्लाम खे जिन तमामु वॾी सतह जे आलिमनि बयानु कयो आहे, उन सतह खे बि ॾिसो। ज़िंदगीअ जा ॿिया मरहला असांजे साम्हूं अचनि था, उन में असां रिसर्च करण जे लाइ तयारु आहियूं, पर हीउ जेको नाज़ुक ऐं अहम पासो आहे इस्लाम जो, उन में असां सिर्फ़ु उन्हनि मख़सूस क़िस्म जे माण्हुनि ते जे ॿुधायल ॻाल्हियुनि ते एतबार कयूं था, ऐं पोइ उतां समाज जे हिकिड़नि माण्हुनि खे मौक़ो थो मिले जेके इस्लाम जे पाकीज़ा पैगाम ते आंगुर खणनि था। बाबा तव्हां उन्हनि शख़्सनि ते आंगुर खणो जेके शख़्स उन में तहरीफ़ करे उनखे पेश था कनि। उन पैगाम ते तव्हां आंगुर कीअं था खणी सघो जंहिं पैगाम जी इब्तिदाई इंसानी आज़ादीअ सां थी थिए, जंहिं पैगाम जी इब्तिदाई इंसान जे ख़ुशहाली ऐं आसूदगीअ सां थी थिए। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन छा पिए चाहियो? हिकु त उन्हनि ख़ुदा जो जेको तसवुरु पेश कयो, उन तसवुर में वहदत आहे। वहदत आहे त माना वहदत इंसानियत जो सॼो समाचार बि उन में अची वियो। वहदत इंसानियत चाहे त माना इंसान जूं घुर्जूं बुनियादी तौर ते हिकु जहिड़ियूं आहिनि। इंसानियत जी फितरत जेका आहे बुनियादी तौर ते हिकु जहिड़ी आहे। तंहिंजे करे हर माण्हूअ खे ॿ वेला मानी खपे, हर माण्हूअ खे रहण जे लाइ घरड़ो खपे, हर माण्हूअ खे रोज़गार इज़त वारो नसीब हुजे, हर माण्हूअ खे पंहिंजे बीमारीअ जी हालत में जोॻो इलाजु खपे, हर माण्हूअ खे पंहिंजे वक़्त जी मयारी तालीम जो निसाबी तालीम जो निज़ाम खपे। इहा वहदत आहे। इन वहदत खे आम करण जे लाइ तौहीद जो पैगाम आयो। तौहीद जे उन पैगाम में सभ खां पहिरियों रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेको मईशत जो तसवुरु पेश कयो, उन में उन्हनि हर इंसान खे पाबंद बणायो इन ॻाल्हि जो त पंहिंजो कमायो पंहिंजो खाओ, ॿियनि जे मथां बोझ न बणिजो। त मके जा रईस जॾहिं सॼे समाज जे मथां बोझ बणियल हुया त उन्हनि जूं नंढियूं फिटी वियूं त हाणे असांखे महिनत करणी पवंदी। हिकिड़ो शख़्स जॾहिं मुसलसल हराम ते हिरी वेंदो आहे त उहो हॾ हराम थी वेंदो आहे। उनखां काॾों पोइ महिनत पुॼंदी, उनखां काॾों पोइ हणवट पुॼंदी, उन जा लिंग बीह वेंदा आहिनि, उन जा उज़वा संड थी वेंदा आहिनि। उहो माण्हू उथण वेहण खां हलाक थी वेंदो आहे ऐं पोइ माण्हुनि जे मथां बोझ बणिजी वेंदो आहे। ऐं पोइ सांग अहिड़ो हलाईंदो आहे जो माण्हू हुनखे खाराइण ते, प्यारण ते ऐं नज़राना ॾियण ते मजबूर थींदा आहिनि।
उन्हनि जूं निंडूं जॾहिं फिटियूं ऐं उन्हनि शख़्सनि जे उभन कयल बुतनि ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कलाम फरमायो त ही जेके माबूद अलकुमुज़ ज़कर वलहुल उन्सा, माबूदनि जा नाला वरी मुअन्नस जा रखंदा, त उन्हनि सभिनी ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन किरास ॾिनो, मंधीअड़ो ॾिनो। ला इलाहा इल्लल्लाह कूलू, चओ ला इलाहा इल्लल्लाह, माबूद सिर्फ़ु हिकिड़ो आहे। तंहिंजे करे पंहिंजा जज़्बा, पंहिंजा अहसास, पंहिंजूं सोचूं सभु उन जे नाहे थींदियूं। हाणे इते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़ी फिज़ा खे तश्कील ॾियणु शुरू कयो। मूं इब्तिदा में जेको शेर पढ़ियो अल्लामा इक़बाल रहमतुल्लाह अलैह जो, त फ़ज़ाए बदर पैदा कर फरिश्ते तेरी नुसरत को, उतर सकते हैं गिरदों से कतार अंदर कतार अब भी। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इहो जेको मार्को पेश आयो, उन मार्के में मलाइक नाज़िल थिया, जिन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे थोरे लश्कर खे मदद ॾेई ऐं घणे लश्कर जे मथां फतह ॾिनी। हाणे उहो फ़ज़ाए बदर पैदा करण जे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे कहिड़ो किरदारु अदा करिणो पियो। सीरत तय्यबा जा इहे पासा जेके आहिनि, उन्हनि सभिनी पासनि जो बुण बुनियाद इंसान दोस्ती आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं पहिरीं वहीअ जे नुज़ूल खां पोइ पंहिंजी रफ़ीक़ हयात उम्मुल मोमिनीन हज़रत सैयदा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे हुज़ूर में अचनि था, त उते पंहिंजी कैफ़ियत उन्हनि सां बयानु था कनि ऐं उन कैफ़ियत में पाण तबियत ते हिकिड़ी गिरानी था महसूसु कनि, बार था महसूसु कनि। बार उहो को नेगेटिव बार न हुयो, इहो जेको जंहिंखां पाण कीॿाईंदा हुजनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकिड़े शख़्स जे मथां सॼे समाज खे आज़ादु करण जो पैगाम तालीम जे नुक़्ते सां नाज़िल कयो वियो आहे, त उहो उन पैगाम जी तक़दीस, उहा कैफ़ियत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां जेका तारी थी आहे, त उहा हिकु इंसान जे लाइ गहराईअ में वञण जो बाइस थी बणिजे। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी रफ़ीक़ हयात सैयदा उम्मुल मोमिनीन साइण ख़दीजा रज़ी अल्लाह अन्हा का मामूली ख़ातून त न हुई, उहा जहानदीद ख़ातून हुई। तव्हां सभु पंहिंजे निसाबी किताबनि में पढ़ी आया आहियो त साइण जन जहांदीद वापारी ख़ातून हुयूं। साइण जन जॾहिं पंहिंजे फूह जवानीअ में पंहिंजे तिजारती काफ़िलनि जी पाण सालारी फरमाईंदियूं हुयूं, त उन्हनि जो सफ़र थींदो हुयो शाम जे पासे ॾे, उन्हनि जो सफ़र थींदो हुयो फारस जे पासे ॾे, उन्हनि जो सफ़र थींदो हुयो रोम जे पासे ॾे, जेके बि कैपिटल कंट्रीज़ उन ज़माने में हुयूं। ॿ सल्तनतूं हुयूं जंहिंजो सॼी दुनिया ते सिको पियो हले, हिकु फारस ईरान ऐं ॿियो रोम। त उन्हनि सां हिननि जा फैमिली मरासिम हुया। त साइण जन जॾहिं सफ़र कयो हूंदो, बादशाही घराणनि सां उन्हनि जो उथणु विहणु हुयो ऐं पाण ख़ुदि बादशाही घराणे जी ख़ातून हुयूं, त उन्हनि सां जेको पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजो हाल ओरीनि था, त उन हाल ओरींदे साइण जन जेको रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ख़िदमत अक़दस में तबसरो थियूं फरमाइनि, उहो ॾाढो माना ख़ेज़ आहे। साइण जन चवनि थियूं त तव्हांखे छाकाणि त तव्हां माण्हुनि जो बोझ खणंदा रहिया आहियो शुरू ज़िंदगीअ खां वठी, तव्हां सिलारामी कंदा आया आहियो शुरू ज़िंदगीअ खां वठी, तव्हां बुखायलनि खे खाधो खाराईंदा आया आहियो शुरू ज़िंदगीअ खां वठी, तव्हां उञारनि जी उञ ख़तमु करण जे लाइ सिकाया जो इंतज़ामु कंदा आया आहियो शुरू ज़िंदगीअ खां वठी, तव्हां अबोजनि ऐं ज़ईफ़नि ऐं यतीमनि जा भरजलू रहिया आहियो शुरू ज़िंदगीअ खां वठी। पैगाम उन राति ते जेको वहीअ जे सूरत में नाज़िल थियो आहे 27 रमज़ान ते रोज़े जी हालति में, इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़ल इंसान मिन अलक़ जे आयतुनि जे सूरत में, उन पैगाम खां अॻु में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़िंदगीअ जो इहो नक्शो आहे। इहो नक्शो ई दरअसल फ़ज़ाए बदर खे मुमकिन बनाइण जे लाइ बुनियाद थो बणिजे। त माना जेको शख़्स अॻुवाण आहे, उन अॻुवाण में इहे ख़ासियतूं लाज़मी आहिनि त उहो अबोझनि जो भरझलू हुजे, उहो यतीमनि ऐं मिसकीननि ऐं ग़रीबनि जो सहारो हुजे,
उहो शख़्स रिश्ता जोड़ण जो कमु कंदो हुजे, तालुकात खे टोड़ण जो उहो सोचींदो बि न हुजे। इन ई पस मंज़र में रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां जेके परवरदिगार आलम जो जेके बि वहियूं नाज़िल थियूं आहिनि, उन्हनि वहियुनि जे जेके उन वहीअ जे पस मंज़र में तव्हां वाक़ियात खणी पढ़ो। उन वाक़ियात में रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं ज़िंदगीअ जे पंहिंजे सीरत तय्यबा जे कंहिं मरहले ते जेकॾहिं रईसनि जे ॻाल्हि खे अहमियत ॾियण जी हामी भरे वेठा आहिनि त क़ुर पाक में तंबीही आयतुनि जो नुज़ूल शुरू थी वियो आहे। हज़रत अब्दुल्लाह इब्न उम्मे मक्तूम जो जेको वाक़ियो अचे थो, अबस वतवल्ला अन जाअहुल अअमा, पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मुंहं मुबारक में घुंझड़ो पइजी वियो ऐं पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे कंध खे मुबारक खे लोणो हयो, सिर्फ़ु इन ॻाल्हि जे करे त उन वटि हिकु अंधड़ो आयो। त हज़रत अब्दुल्लाह इब्न उम्मे मक्तूम रज़ी अल्लाह अन्हु जन पुछाईंदा आया त साईं जन किथे आहिनि। साईं जन मके जे रईसनि खे पंहिंजे तौहीद जे पैगाम ते डिबेट करण जे लाइ मौक़ो फ़राहम कयो। उन ॾींहं ते उन्हनि रईसनि डिबेट खे मशरूत करे छॾियो, कंडीशनल करे छॾियो। हुननि जो चवणु हो त तव्हांजे दरबार में जेसि ताईं असां मौजूदु हुजऊं तेसि ताईं ग़ैर कुरैश मां को बि शख़्स तव्हांजे महफ़िल में न ईंदो, छो त कुरैश हू पाण हुया नसुल परस्त माण्हू हुया। नसुल परस्तीअ जो अंसर बि दरअसल हराम खोरीअ जो ई हिकिड़ो ज़रियो आहे। इन जे करे तव्हां ॾिसो असांजे समाज में जेके बि शख़्स अॼु बि नसुल परस्त आहिनि उन्हनि जो पहिरों खणो तव्हांखे नज़र ईंदो त उहे हराम खोर आहिनि। हराम खोर आहिनि माना माण्हुनि जे मथां बोझ आहिनि, माना उहे माण्हुनि जा नंग बि तकींदा रहंदा, माण्हुनि जा खीसा बि तकींदा रहंदा। तव्हां सोसाइटीअ में नज़र डोड़ायो तव्हांखे नज़र ईंदियूं इहे शयूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि सां इन ॻाल्हि ते आमादगीअ जो इज़हार फ़रमायो ऐं मजलिस में पाण तशरीफ़ फ़रमा हुया त हज़रत अब्दुल्लाह इब्न उम्मे मक्तूम डोड़ंदो पिए आयो। उन्हनि जी डोड़ जे अंदाज़ खे परवरदिगार आलम क़ुर पाक में दाइमी नक्श जे तौर ते बयानु फ़रमाए छॾियो। अम्मा मन जाअक यसआ वहुव यख़शा, उहो अंधड़ो जेको थिड़ंदो थाबिड़ंदो डोड़ंदो तोॾे अचे थो ऐं उन जे क़ल्ब में अलाह जी ख़शियत आहे, अलाह जो सां ताल्लुक़ जो प्यारु भरियलु आहे ऐं अलाह सां ताल्लुक़ जे टुटण जो ख़ौफ़ उन में भरपूर आहे। उहो डोड़ंदो अचे थो। अम्मा मन जाअक यसा, त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे चेहरे मुबारक ते नागवारीअ जा आसार था उभरी अचनि त वही जिबरील उन्हनि ते नुज़ूल शुरू थी वञे ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुतनबे थी ऐं कुरैश सां पंहिंजूं ॻाल्हियूं ख़तमु करे हज़रत अब्दुल्लाह इब्न उम्मे मक्तूम जेको नाबीना साहबी आहे उनखे पंहिंजे आगोश में था वठनि ऐं उन्हनि सां प्यार जो इज़हार था कनि ऐं कुरैशनि जी परवाह करण खां सवाइ उन्हनि खे छॾे था ॾियनि। तव्हां वञी सघो था। कंडीशनल जेका सूरत हुई उहा पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन टोड़े छॾी। वहीअ खां पोइ त उन्हनि सां रसूल जो मुआइदो वहीअ खां पोइ का अहमियत नथो रखे, छो त वही उन मुआइदे खे ख़तमु थी करे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजे अबोज ऐं यतीम ऐं ज़ईफ़ फॉलोअर्स खे, पैरोकारनि खे अहमियत ॾियण जे लाइ इहे मंज़र आम था कनि। ऐं मजलिस में विहण जो संदन अंदाज़ छा हूंदो जो ॿाहिरां वफ़द जेके ईंदा मदीने पाक में त उहे अची ऐं उन्हनि जे ज़हन में इहो ई हूंदो त असां जॾहिं मस्जिद नबवीअ में वेंदासीं उन्हनि खे स्टेट जो जेको ऐवान उन्हनि जे ज़हन में हूंदो उहो ईअं ई पंहिंजे सल्तनतुनि वांगुरु पुरशिकवा इमारत जे सूरत में उन्हनि जो नक्शो चिटियल हूंदो त वॾी इमारत हूंदी। उन इमारत में पुरतअयुश कमरा हूंदा, उन्हनि कमरनि में वॾा वॾा हाल हूंदा जेके अजगर जेॾा हूंदा ऐं उन्हनि में नशिस्तूं हूंदियूं। उन्हनि नशिस्तुनि में हिकिड़ी बालाई नशिस्त हूंदी, उन ते पैगम्बर इस्लाम जन तशरीफ़ फरमा थिया वेठा हूंदा।
हालांकि हू ईंदा त मस्जिद नबवी जेका खजीअ जे थुड़नि ते बीठल हुई, जंहिंजी छित में खजीअ जा फरहा ॾिनल हूंदा, उते जो अची रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॾिसंदा, उहो बि आम हालत में पाण बालाई नशिस्त ते न हूंदा, पंहिंजे सहाबा किराम में रलियल मिलियल हूंदा। उन्हनि खे पुछणो पवंदो त मन कान मिनकुम मुहम्मद, तव्हां में मुहम्मद कहिड़ो आहे? ऐं पोइ रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नुमाया थी उन्हनि सां ॻाल्हियूं कंदा। हाणे इहा आहे फ़ज़ाए बदर जी फ़ज़ा पैदा करण जे लाइ सीरत तय्यबा जी तश्कील। जंहिंखां पोइ जेके रईस रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां जंग जुटणा आहिनि, उहे ॾिसजो त कीअं था शिकस्त खाइनि। पाण हिन ते ॻाल्हायूं था नंढड़े ब्रेक खां पोइ। Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. जी नाज़रीन, त हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मूं शुरुआत में शेर पढ़ियो त फ़ज़ाए बदर पैदा कर फरिश्ते तेरी नुसरत को उतर सकते हैं गिरदू से कतार अंदर कतार अब भी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं मके में ला इलाहा इल्लल्लाह जी ॻाल्हि फरमाई त रईसनि जूं जेके हराम खोर हुया, जेके माण्हुनि जे मथां बोझ बणियल हुया, उन्हनि जूं निंडूं फिटी वियूं, छो त उन्हनि खे मुस्तक़बिल जो नक्शो सॼो साम्हूं अची चुको ऐं उहो नक्शो उन्हनि खे भवाए थो पियो लॻे। इंसानियत जे लाइ उन नक्शे में प्यारु हुयो, इंसानियत जे लाइ उन नक्शे में ख़ूबसूरती हुई, इंसानियत जे लाइ उन नक्शे में हुस्न हुयो। पर ही शख़्स जेके इंसानियत खां आरी हुया, उन्हनि खे उन नक्शे में भवाइता मंज़र पिया नज़र अचनि, पंहिंजो ज़वाल पियो नज़र अचे, पंहिंजे नाहक ते हुजण जी तबाही पई नज़र अचे। त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां उन्हनि जेके सख़्तियूं शुरू कयूं, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां उन्हनि शख़्सनि जेके नाजाइज़ियूं करणु शुरू कयूं, जेके गुस्ताखियुनि जी हद ताईं पहुतियूं। तव्हां ॼाणो था त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे रस्तनि में हू शख़्स केतिरियूं रुकावटूं विझणु लॻा, इन हद ताईं जो हू पंहिंजे गदलनि ॿारनि खे टका ॾेई ऐं कोस जो ओझ खणी ऐं तरग़ीब ॾींदा, उभारींदा इन ॻाल्हि ते त वञी जितां पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो गुज़र थिए उन्हनि जे मथां माज़ अल्लाह इहो बोझ जेको ओझ आहे कोस जो, उहो वञी उछलियो। त पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहे सभु लकाव सठा पए, इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि सां पाण निमटबा आया पए। त आख़िरकार हिकिड़ो अहिड़ो मरहलो आयो जंहिंमें पाण ॾिठनि त ही शख़्स ख़ासि करे जेको शैब अबी तालिब में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जो हुननि मुहासिरो कयो, घेराव करे छॾियनि, सोशल बाइकाट करे छॾियनि। सोशल बाइकाट इन हद ताईं त माना सहाबा किराम मां जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते ईमान आणे चुको आहे, उन्हनि खे तव्हां गिधो अटो बि न ॾियो, गिधो अनाज बि न ॾियो, गिधियूं सब्जियूं बि न ॾियो, गिधो सामान जेको तव्हां खां वठनि कुझु बि न ॾियो। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अल्लाह पाक जे ई अमर सां पंहिंजे सहाबा किराम खे हिजरत करण जो हुकुम फरमायो ऐं पोइ आख़िरकार पाण बि हिजरत फरमाए मदीने तय्यबा में पहुता। मदीने तय्यबा में जॾहिं पहुता त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे पुरअमुन ज़िंदगीअ जे लाइ, पंहिंजी ख़ुशहाल ज़िंदगीअ जे लाइ पंहिंजो हदफ़ इहो मुतयन फरमायो त असांखे बहर सूरत मको फ़तह करे ऐं पंहिंजी हिकिड़ी इस्लामी सल्तनत जो बैनुल अक़वामी मयार क़ाइमु करिणो आहे, जंहिंमें न सिर्फ़ु असांजी क़ौम आज़ादु थींदी बल्कि असांजी क़ौम आज़ादी माणे ऐं सॼी दुनिया जे क़ौमुनि जे लाइ आज़ादीअ जी बिशारत ऐं आज़ादीअ जी नवीद जो बाइस बणिबी। त उहे शख़्स जेके रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा मुखालिफ़ हुया, जेके मके जा रईस हुया, उन्हनि जा सरकर्दा शख़्स कहिड़ा हुया? उतबा, शैबा, वलीद, अबू जहल, अबू लहब, अबू सुफियान। त
त उन्हनि शख़्सनि मनसूबाबंदी शुरू कई त हाणे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन छाकाणि त मदीने में वञी पनाह गुज़ीन थिया आहिनि, हिजरत फरमाए, त हाणे उते उन्हनि खे मुकमिल तौर ते ख़तमु करण जे लाइ उन्हनि शख़्सनि मनसूबाबंदी कई। ऐं पोइ हू शख़्स जेके शाम जे तरफ़ वेंदा तिजारती काफ़िला खणी, उन्हनि जो मक़सदु इहो हूंदो त नाणू कमाए अचनि, नाणू कमाए वापसि अची वरी उहो नाणू उतां जे समाज जे ॿियनि माण्हुनि खे व्याज ते ॾियनि ऐं उहो माण्हू उन्हनि जे शिकंजे में हुजनि। पंहिंजे वापार जे काफ़िले में पंहिंजे होली फैमिलीअ खां सवाइ, पंहिंजे नसुल जे माण्हुनि खां सवाइ कंहिंखे बि अमल दख़ल ॾियणु न ॾींदा, वधि में वधि उन्हनि खे नौकर करे रखंदा, बाक़ी तिजारत जो राइट कंहिंखे बि न ॾींदा। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हिजरत करे वञण खां पोइ उन्हनि शख़्सनि तय कयो त हिन साल जेको असां वापार जे लाइ शाम जो सफ़र कयूं था, उन वापार मां जेको पैसो ईंदो उन पैसे सां असां जंग ऐं जदल जो सामान वधाए करे मदीने ते हलां कंदासीं ऐं माज़ अल्लाह सुम माज़ अल्लाह रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ख़ुदि बि ऐं उन्हनि जे सभिनी सहाबा किराम खे बि धरतीअ तां नाबूद करे ऐं पंहिंजे मुशरिकाना समाज जो सिक्को हमेशह जे लाइ मज़बूत करे छॾींदासीं। उन वापार में सीड़पकारीअ जे लाइ हुननि जेके बि पंहिंजी ज़िंदगीअ में मूड़ी जमा कई, जेका माण्हुनि खे व्याज ते ॾिनल हुयनि, उहा बि हुननि कोशिशि करे वापसि कई ऐं उहे मूर सॼा खणी विया सीड़पकारीअ जे लाइ, इन हद ताईं जो उन जूं ख़वातीन जेके सरकश ख़वातीन हुयूं, ख़ासि करे जेका माई हिंद हुई, हिंद सिंधीअ में असां उनखे हे मुअनस जी हणी हिंदा था चऊं फ़िलहाल, पर अरबीअ में हे हरणी तानीस जी सीगे में न ईंदी आहे। त माई हिंद जेका हुई उन पंहिंजे क़यादत में ॿियनि सभिनी मायुनि खां बि ज़ेवर वरिता ऐं उहे सभु ज़ेवर बि हुन तिजारत जे मक़सद जे लाइ पंहिंजे रईसनि जे हवाले कया ऐं पोइ उन मां जेको हुननि खे मुनाफ़ो हथु आयो, उन मुनाफ़े मां हू शख़्स बदमस्त थी ऐं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां हमला आवर थियण जे लाइ रिथाबंदी करणु लॻा। उन्हनि खे महसूसु थियो त छाकाणि त जेको शाम खां मके जे पासे ते रस्तो ईंदो हो, तिजारती काफ़िले जो जेको रूट हुयो, उहो रूट सहाबा किराम रज़ी अल्लाह अन्हुम जे पंहिंजे ज़ेर तसल्लुत हुयो, माना उन रूट ते कंट्रोल सहाबा किराम जो हुयो। त हुननि शख़्सनि खे ख़ौफ़ वठी वियो त मुमकिन आहे त इतां जॾहिं काफ़िलो गुज़रे त मुस्लमान उन काफ़िले खे लुटनि। त इन ख़ौफ़ जे खे टारण जे लाइ हुननि शख़्सनि पंहिंजे हिकिड़े साथीअ जे ज़रिए उठ जूं वाछूं चीरे ऐं उन ते हिकिड़ो ॻाढ़ो रुमाल फड़काईंदे माण्हू मके में मोकिलियो। इहा अलामत हूंदी हुई उन्हनि जी त असांजे मथां को तमामु वॾो ख़तरो छांइजी चुको आहे, अचो त उन ख़तरे सां निमटजूं, अचो त उन ख़तरे खे गॾिजी टारियूं। माण्हू गॾु थिया, वॾो लश्कर तयारु थियो। उन लश्कर जॾहिं उते आयो त रस्ते ते मक़ाम बदर आहे, बदर हिकु माॻ जो नालो आहे, बदर हिकिड़े ॻोठ जो नालो आहे जेको मदीने खां 80 मेलनि जे फ़ासिले ते आहे। त उते जॾहिं उहे शख़्स गॾु थिया त उन्हनि ॾिठो त हाणे इहो ख़तरो असां खां टरी चुको आहे। त उन ख़तरे खे जे टरण खां पोइ उन्हनि खे जॾहिं इत्मीनान थियो त उन इत्मीनान जो फ़ाइदो वठी उन राति नशे पते में बदमस्त थी राग रंग जी महफ़िल रचाए ऐं हिक ॿिए जे लाइ हौसलेमंदीअ जा शेर पढ़ंदे उभारण लॻा त सुभाणे असां मुस्लमाननि जो क़त्ल आम कंदासीं, माज़अल्लाह उन्हनि खे धरतीअ तां नाबूद करे छॾींदासीं। इज़ अंतुम बिल उज़वतिल कुस्वा। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो बे जेके साथी हुया, उहे साथी जॾहिं अॻभरा थिया त उन्हनि जे हिसे में मक़ाम बदर ते उहो मैदान आयो जेको वारियासो हुयो ऐं हुननि जे हिसे में जेको मैदान आयो जिते हुननि अची लॾो लाथो पंहिंजो, उहो मैदान मिटियालो हुयो। मिटियाले मैदान ते घोड़े जो हलण बि सवलो, मिटियाले मैदान ते सामान लाहिण बि सवलो, मिटियाले मैदान ते पंहिंजा खेमा खोलण बि सवला। हाणे वारीअ ते इलाही मसइला पिया पैदा थियनि। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे काफ़िले में साथियुनि में 313 साथी
ऐं हिननि जे काफ़िले में ज़रे घटि 1000 माण्हू, हे 700 उठनि ऐं 200 घोड़नि सां ऐं 1000 तलवारुनि सां लैस, तीरनि ऐं भालनि सां लैस, ऐं मुस्लमाननि वटि 2 घोड़ा ऐं के 2 ॻच उठ हुया, जिते बि वारे वाटीअ सां सवारी कंदे अची मक़ाम बदर ते पहुता। त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं इहो लका ॾिठो त पाण सर्ब सुजूद थिया, सर्ब सुजूद थिया परवरदिगार आलम रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे उन अदाउनि ऐं उन्हनि कैफ़ियतुनि ते प्यार जो इज़हार फ़रमायो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं सर्ब सुजूद हुया त उन्हनि जे ज़ुबान अतहर ते जेके अल्फाज़ हुया त परवरदिगार आलम, जेकॾहिं अॼु असांखे फ़तह नसीब न थी त ता क़यामत तुंहिंजी तौहीद जो ऐं इंसानी आज़ादीअ जो पैगाम धरतीअ ते नामुमकिन बणिजी वेंदो। जेकॾहिं अॼु असांखे फ़तह नसीब थी त क़यामत ताईं तुंहिंजे तौहीद ते को बि मुशरिक आंगुर खणी ऐं उनखे नाबूद करण जे लाइ मुतलक़ तौर ते को बि हरबो हलाए कॾहिं बि कामयाब न थी सघंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते गिरिया तारी हुयो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे अखियुनि मुबारकनि मां लुड़कनि जा नीर पिया वहनि। दुआ जी कैफ़ियत में आसमान में ककर छांइजी विया, बरसाति जो माहौल ठही आयो, मींहुं पवणु शुरू थियो त हाणे हुननि जो जेको मिटियालो काफ़िलो हुयो उहो सॼो मिटियालो काफ़िलो गप चिक बणिजी वियो ऐं हेॾां जेको वारीअ जो मैदान हुयो, वारिया से मैदान में जॾहिं पाणी वसियो त उते थधिकार शुरू थी वियो। इज़ियो गशी कुमुन्नुआस अमन। हाणे हालत क़ुर पाक तो इहो नक्शो बयानु करे त तव्हांजे मथां कैफ़ियत तारी थी वई निंड जी। अहिड़े पुरख़तर माहौल में तव्हांजूं अखियूं निंड्राखड़ियूं थी वयूं, थधी हीर ॻोल्हण लॻी। हाणे फ़ज़ाए बदर जेको पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजनि रवैयनि सां पंहिंजे किरदार सां अबू झंझा भरजलू थी, यतीमनि ऐं ग़रीबनि जा ग़म गसार थी ऐं सभिनी सां हिकु जहिड़ो रवैयो रखी इंसानियत जे वहदत जी ॻाल्हि कंदे, इंसानियत जे आज़ादीअ जी ॻाल्हि कंदे मको जेको ख़ौफ़ ऐं ख़तरे जे फ़ज़ाउनि सां भरपूर थी चुको हो, जेको बुख ऐं बदहालीअ जे वर चढ़ी चुको हो, बुख ऐं बदहाली ख़तमु करण जे लाइ, ख़ौफ़ ऐं ख़तरनि जे फ़ज़ा खे मात ॾियण जे लाइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको नंढपिण में हल्फुल फुज़ूल खां वठी पंहिंजो किरदारु अदा कंदे वहीअ जे नुज़ूल ताईं जेको पंहिंजे सीरत तय्यबा जा नक्श चिटण फरमाया, उन्हनि सभिनी जे तनाज़ुर में पस मंज़र में हींअर परवरदिगार आलम उन्हनि खे शोभ ॾियण जे लाइ मलाइकनि जो नुज़ूल फरमायो ऐं मलाइकनि जे उन नुज़ूल सां हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे हुकुम थियो ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पथरनि जी हिकिड़ी मुठ भरे जॾहिं उन्हनि ते उछली, उन अदा खे परवरदिगार आलम पंहिंजनि वहीअ जे लफ़्ज़नि में फरमायो, वमा रमईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा। पैगम्बर इस्लाम जॾहिं तूं उन्हनि ते पथरियूं फिटी कयूं त इहे पथरियूं तूं न फिटियूं कयूं, इहे पथरियूं दरअसल वलाकिन अल्लाह रमा, अल्लाह पंहिंजे कुदरत सां उन्हनि खे फैलायो। उन्हनि माण्हुनि जे अखियुनि में धूड़ पइजी वई, उन्हनि माण्हुनि खे पथरियुनि जे छेतुनि उन्हनि खे रतो छाण करणु शुरू कयो। उहे छेतूं जेके हुयूं उन्हनि जे माहौल में, उन्हनि जे चेहरनि ते जेका मौसम जा आसार हुया उन्हनि में पट शुरू थी। साहबा किराम रज़ी अल्लाह अन्हुम खे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन काफ़रनि जे मथां हला करण जो हुकुम फरमायो ऐं काफ़रनि जा सरकर्दा जेके बि वॾा वॾा रईस हुया उन्हनि सभिनी रईसनि जो उन जंग जे उन मैदान में मक़ाम बदर ते ख़ात्मो थी चुको। त पाण करीब मुंहिंजे ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे, छाकाणि त अॼु 17 रोज़ो आहे, उन 17 रोज़े ते जंग बदर जी फ़तह जी पहिरीं बिशारत आहे जेका इस्लाम जे आफ़ाक़ियत जे पैगाम खे बैनुल अक़वामी सतह फैलजण जे लाइ मौक़ो मुयसरु थियण जो हिकिड़ो बुनियादु बणी हुई। इक़बाल इन पासे ॾे इशारो कयो आहे त फ़ज़ाए बदर पैदा कर फ़रिश्ते तेरी नुसरत को उतर सकते हैं गिरदू से कतार अंदर कतार अब भी। त हाणे असां पंहिंजे ज़िंदगीअ में शिकस्त दर शिकस्त सां जेको शिकस्त दर शिकस्त जे वर चढ़ी रहिया आहियूं, इन जो सबबु छा आहे? बिल्कुलु सिधो सादो सबबु आहे
छाकाणि त असां फ़ज़ाए बदर खां महरूम आहियूं, छाकाणि त असां पंहिंजे रवैयनि में रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे सुन्नतुनि खे तर्क करे चुका आहियूं। समाजी सुन्नतूं, रवैयनि जूं सुन्नतूं, पंहिंजो कमाए पंहिंजो खाइण जूं सुन्नतूं। हींअर सूरत हाल छा आहे? जेके वॾा वॾा नाला, जेके जुबा पोश आहिनि, जेके कुबनि में रहाइश पज़ीर आहिनि, जेके अजीबो ग़रीब क़िस्मनि जूं शकिलियूं ठाहे वेठा आहिनि, उहे शख़्स बि बज़ाहिर पाक किरदार, बज़ाहिर पारसा, पर उन्हनि माण्हुनि जो ॾिसो चूं बख़िलवत में रहंद आकार दीगर में कुनंद। जॾहिं उन्हनि जूं जेके नवेकिलायूं आहिनि उन्हनि में झाती पायो त तव्हां हैरत में हैरत ज़दा थी वञो, हैरत कुदा थी वञो त इन्हनि माण्हुनि जी तन्हाइनि में छा पियो थो थिए। इक़बाल हिते बि रड़ कई न त ख़ुदाया ये तेरे सादा दिल बंदे कहाँ जाएं जहां दरवेशी भी अय्यारी हो सुल्तानी भी अय्यारी, जहां दरवेशी भी अय्यारी है सुल्तानी भी अय्यारी है। असांजो अॼोको दरवेश, असांजो अॼो जो वली सॾजंदड़ शख़्स, सभु माण्हू पंहिंजे पंहिंजे अजीबो ग़रीब क़िस्म जे ड्रामेबाज़नि में पूरा आहिनि। ऐं सभु ड्रामेबाज़ियूं शरीयत ऐं इस्लाम जे नाले ते पयूं थियनि, सुन्नत जे नाले ते पयूं थियनि। इन्हनि सभिनी नवूसतुनि मां जेकॾहिं असां जान न छॾाईंदासीं त तेसिताईं असांजे लाइ फ़ज़ाए बदर जो तश्कील थियणु नामुमकिन आहे। जेकॾहिं फ़ज़ाए बदर जो तश्कील थियणु नामुमकिन आहे त शिकस्त यादि रखो असांजो मुक़दर रहंदी ऐं असां शिकस्त दर शिकस्त क़ौम में पस्तियुनि जे तरफ़ लुढ़ंदा वेंदासीं। Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।